बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कवर स्टोरी में भली कार ऐं आहियां इरफान महबूब। वहीं कवर स्टोरी में अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे जो, ख़ासि तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा जी सियासी सूरत हाल जो, जंहिं बाबति पाण ॾिसूं पिया त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में तब्दीलीअ जा सांभा जारी आहिनि। अॼु मौलाना फज़लुर रहमान साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उन्हनि ख़ैबर पख्तूनख्वा में तब्दीली जी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे ऐं इहो बि चयो आहे त उहा तब्दीली जेकॾहिं PTI जे अंदरां ई अचे त बहितर रहंदो। हाणे इहा अंदरां तब्दीली मां छा मुराद आहे, छा मौलाना फज़लुर रहमान साहब गंडापुर साहब खे रिप्लेस करण जी ॻाल्हि पिया कनि। गॾोगॾु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका हाणे रिसेंटली एहतजाजी तहरीक जारी करण जो ऐलान कयो आहे, इन सिलसिले में अॼु ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर साहब पंजाब जो आहे ऐं पंजाब में PTI जा उहे MPs जंहिंजे ख़िलाफ़ु रेफरेंस फाइल थियल आहे उन सां यकजहती जो इज़हार बि कंदो ऐं गॾोगॾु एहतजाजी तहरीक जे हवाले सां उन्हनि सां मीटिंग बि कंदो, मुशावरत बि कंदो। समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे नादिर गुरामाणी साहब। पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि ऐं एंकर पर्सन आहिनि। नादिर साहब महिरबानी, सरामा वक़्तु ॾिनो। ख़ैबर पख्तूनख्वा में इन हाउस तब्दीली, पंजाब में ऑलरेडी PTI जे MPs जे ख़िलाफ़ु रेफरेंस फाइल थियल आहे ऐं वरी एहतजाजी तहरीक जो ऐलान बि थियल आहे। इन समूरी सूरत हाल खे अव्हां कीअं पिया ॾिसो? सियासी मंज़रनामो केॾांहुं पियो वञे? ॾिसो, हींअर जेको ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत आहे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त उन में ॿ शयूं घणो वाज़े तौर ते असांजे साम्हूं अची चुकियूं आहिनि त जेके मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं PTI जा पहिरीं इख़्तिलाफ़ात हुआ, हिन वक़्तु उहे इख़्तिलाफ़ात उन सतह ताईं या उन नोयत जा न आहिनि। अलबत्ता इहो ज़रूरु आहे त मौलाना फज़लुर रहमान खे ख़ैबर पख्तूनख्वा में जेके इलेक्शन थिया उन हवाले सां तहफ़्फ़ुज़ात हिन वक़्तु बि आहिनि, पर छाकाणि त जीअं हिकिड़ी ॻाल्हि कई वञे थी त PTI जे अंदरि कुझु ग्रुप्स आहिनि त उन्हनि मां जेकी 2 ग्रुप्स आहिनि उहे मौलाना फज़लुर रहमान साहब सां मुसलसिल राब्ते में आहिनि ऐं उन्हनि सां मुलाक़ातूं बि थियनि थियूं ऐं इहा ई वजह आहे त मौलाना साहब सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़ु कॾहिं कॾहिं बयानात ॾियनि था, पर उन तरीक़े सां पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून सां मिली करे हुकूमत खे हटाइण जो हिन वक़्त ताईं मख़सूस निश्चितनि जे फ़ैसिले ताईं हिननि को पंहिंजो रद्द अमल या मुतालबो साम्हूं न आहे रखियो। अलबत्ता इहो ज़रूरु आहे, जीअं मूं 2 ग्रुपनि जी ॻाल्हि कई त हुन में हिकिड़ो ग्रुप वज़ीर आला अली अमीन गंडापुर जो आहे, जंहिंसां मौलाना फज़लुर रहमान साहब जा इख़्तिलाफ़ात ज़रूरु आहिनि ऐं ख़ुदि वज़ीर आला भी मौलाना साहब जे ख़िलाफ़ु बयानात ॾींदा रहिया आहिनि। सो हिन वक़्तु सूबे जे अंदरि मौलाना ऐं गंडापुर जेके आहिनि उहे हिक ॿिए खे क़ाबिल क़बूल नथा सम्झनि ऐं इहा ई वजह आहे त मौलाना साहब जो अॼु जेको बयानु आयो आहे त बजाए जो सो इशारतनि त हुननि इहो ई चयो आहे त बहितर आहे त अंदरूनी तौर ते तब्दीली अचणु घुरिजे, जंहिंजो मतिलबु त इहो ई सम्झो वञे थो त अली अमीन गंडापुर खे तब्दील कयो वञे। ॿी सूरत इहा आहे त मख़सूस निशिस्तुनि जे फ़ैसिले खां पोइ इहो ज़रूरु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मुस्लिम लीग नून, ANP जेका पहिरियां मुखालफ़त करे चुकी आहे त तहरीक इत्मिदाद सूबाई हुकूमत जे ख़िलाफ़ु न आणींदासीं, पर पोइ बि JUI इन्हनि जमातुनि खे जेकॾहिं मिलाइजे त हिकिड़े तरीक़े सां अपोज़िशन जा नंबर वधिया ज़रूरु आहिनि, पर हिकिड़ो जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ख़तरो आहे पार्टी जे अंदरां, उहो इहो ख़तरो आहे त PTI जे अंदरि हिन वक़्तु केतिरा ई माण्हू, जीअं मौलाना साहब गंडापुर साहब मां ख़ुशि न आहे, ईअं ई PTI जा केतिरा ई MPs जेके आहिनि उहे बि गंडापुर साहब मां ख़ुशि न आहिनि ऐं हिन वक़्तु इहो ई आहे त उन्हनि MPs खे बि जेकॾहिं गॾु मिलायो वञे त पोइ PTI जी जेका सूबाई हुकूमत आहे उनखे हटाए सघिजे थो ऐं उहे MPs मिलंदा या न मिलंदा अपोज़िशन सां, इहो को घणो ॾुखियो कोन्हे सम्झणु। जेकॾहिं 26 आईनी तरमीम आहे उन में तव्हांखे यादि हूंदो त केतिरा ई PTI जा जेके रहनुमा हुआ, जेके MNAs हुआ, उहे हुकूमत सां गॾु हुआ। अलबत्ता उन्हनि जी ज़रूरत पेश न आई, पर हुकूमत जो पंहिंजो जेको होमवर्क हुयो उहो ज़रूरु पूरो हुयो। सो हिन वक़्तु बि मौलाना साहब इहो मुतालबो ज़रूरु कयो आहे त तब्दीली अचणु घुरिजे, अंदरां ई तब्दीली अचे, न त इहे ॻाल्हियूं ज़रूरु हलनि थियूं त सूबाई हुकूमत खे तहरीक इत्मिदाद जे ज़रिए हटायो वञे, पर गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि इहा बि साम्हूं अचे पई त हिन वक़्तु जेको वज़ीर आला अली अमीन गंडापुर साहब जन आहिनि उहे इस्टेब्लिशमेंट खे बि क़ाबिल क़बूल आहिनि। उहो उन्हनि जो शुमारु उन्हनि माण्हुनि में आहे जेकी जेल में त ज़रूरु रहिया, पर उन्हनि ते को एतिरियूं सख़्तियूं नाहिनि आयूं ऐं हिन वक़्तु बि उहे तमामु सख़्तियुनि जे बावजूदि हिकिड़े सूबे जा चीफ एग्ज़ेक्टिव आहिनि। सो इन हवाले सां इहो बि थोरो सम्झो वञे थो त गंडापुर साहब उन्हनि क़ुवतुनि खे बि क़ाबिल क़बूल आहे त तंहिंजे करे शायदि उन्हनि खे थोरो हटाइणु ॾुखियो हुजे। अलबत्ता मख़सूस निशिस्तुनि जे फ़ैसिले खां पोइ हिन वक़्तु ख़ैबर पख्तूनख्वा जेको आहे उहो तवजो जो मर्कज़ ज़रूरु आहे।
अच्छा नादिर साहब, जेके अंग अखर आहिनि ज़ाहिरी तौरु ख़ैबर पख्तूनख्वा जेका पार्टी पोज़ीशन आहे उन खे जेकॾहिं पाण ॾिसूं था त मुख़ालिफ़ धुर घटि में घटि उन पोज़ीशन में नाहे जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तॾावेड़ करे सघे, पर जेके धुरियूं सियासी जोड़ तोड़ कंदियूं आहिनि जेकॾहिं उहे चाहिनि त पॉसिबिलिटीज़ आहिनि। हाणे PTI पाण ॾिठो आहे त माज़ी में इलाही भेरा हुकूमत जे ख़िलाफ़ु एहतजाजी तहरीक जो ऐलान कयो आहे, 2-3 दफ़ा इस्लामाबाद ते हलां थी आहे, उन में हू नाकाम बि आहिनि। हिकु भेरो ॿीहर PTI जा सांभा आहिनि त एहतजाजी तहरीक शुरू कजे। छा अॻिते हली जेकॾहिं PTI जी एहतजाजी तहरीक ज़ोर वठे थी या वरी उन टाइप जी एहतजाजी तहरीक थिए थी जेका क़ाबिल क़बूल नाहे, त उनखे काउंटर करण जे लाइ ख़ैबर पख्तूनख्वा में तब्दीली खे काउंटर करे इस्तेमालु करे सघिजे थो? ॾिसो, सवाल इहो थो पैदा थिए त छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन मूड में आहे त इन हद ताईं या अहिड़े तरीक़े सां तहरीक हलाए जंहिंसां हुकूमत या ताक़तवर हल्का जेके आहिनि उहे नाराज़ थियनि। उहा जेकॾहिं स्ट्रेटेजी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे अपनाइणी हुजे हा त डी चौक तां अली अमीन गंडापुर साहिब जन 26 नवंबर ते ख़ैबर पख्तूनख्वा हाउस न वञनि हा ऐं न ई उतां जेका सीनियर लीडरशिप हुई उहा उन एहतजाज मां गैर हाज़िर हुजे ऐं सिर्फ़ु कारकुन तव्हां ॾिठो त मौजूदु हुआ। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त नंबर अपोज़िशन वटि सूबाई हुकूमत खे हटाइण जे लाइ न आहिनि, पर जेका हिन वक़्तु MPAs आहिनि उहे बि आज़ादी तसवुरु कया वञनि था। PTI बैक ज़रूरु आहिनि पर उहे आज़ादु तसवुरु कया वञनि था ऐं उन्हनि खे टोड़ण को हुकूमत जे लाइ या ताक़तवर हल्कनि जे लाइ को एतिरो ॾुखियो कोन्हे। असांजे साम्हूं केतिरा ई अहिड़ा तजुर्बा थिया आहिनि जिते हिकु बि MNA या कंहिं कारकुन या कंहिं रहनुमा जे तब्दील थियण ते जे हवाले सां चयो वेंदो त इहो सवाल ई पैदा नथो थिए। ऐं पोइ असां ॾिठोसीं त सिंध हाउस में बि जेको कुझु थियो 20 जेके MNAs वञी वेठा, सो इहो को एतिरो ॾुखियो हिन भेरे बि न हूंदो। अलबत्ता इहो ज़रूरु आहे त हिन वक़्तु जेका सीनियर लीडरशिप आहे उहा इन मूड में न आहे त एस्टेब्लिशमेंट खे नाराज़ कजे, उहा इन मूड में न आहे त हुकूमत खे नाराज़ कजे। ऐं उन में बैरिस्टर गौहर हुजे, उमर अयूब हुजे, असद कैसर हुजे या गंडापुर हुजे, इहे सभु चाहिनि था त मुज़ाकरात जे ज़रिए या ॿियो को विच वारो रस्तो कढी करे मामलात खे हल कजे। छो जो हू इहो ज़रूरु सम्झनि था त जेकॾहिं ही ॿाहिरि एहतजाज कंदा त जेल में इमरान ख़ान ते वधीक सख़्तियूं थी सघनि थियूं, जीअं मुलाक़ात न करणु, TV बंदि करणु ऐं PTI जे मुताबिक़ त उन्हनि खे माना जेकी सहूलियतूं पहिरियां ॾिनियूं वञनि थियूं उहे न पई ॾिनियूं वञनि। ऐं इन खां बि हटी करे जेका हिन वक़्तु ॿाहिरि लीडरशिप आहे उहा मुंहिंजे ख़्याल में कॾहिं बि इन हद ताईं जी एहतजाजी तहरीक न हलाईंदी जंहिंसां हुकूमत ते को इन तरीक़े जो दबाव अचे या ताक़तवर हल्का नाराज़ थियनि। हा, इन एहतजाज जे नतीजे में PTI इहो ज़रूरु कोशिशि कंदी त हुकूमत उन्हनि सां राब्तो करे या कहिड़े बि तरीक़े सां थोरो प्रेशर डेवलप करण खां पोइ को राब्तो बहाल थिए ऐं हिननि जूं ॻाल्हियूं शुरू थियनि। अलबत्ता जेको 26 नवंबर ते थियो या 24 नवंबर जी फाइनल कॉल हुई उन खां वधीक त मूंखे नज़र नथो अचे त PTI जी का उन खां वधीक सख़्तु स्ट्रेटेजी हुजे, पर उन स्ट्रेटेजी में बि अव्हांखे का बि सीनियर लीडरशिप नज़र न आई हूंदी। अली अमीन गंडापुर साहिब जन बि आख़िरी वक़्त ताईं ऐं उते रहिया ज़रूरु, पर आख़िरी वक़्त ते हू उतां रवाना थी विया बुशरा बीबी साहिबा सां गॾु। सो इहे सभु शयूं आहिनि। ॾिसणो इहो आहे त हिन वक़्तु जेका स्ट्रेटेजी आहे उन में PTI पहिरियां ई इहो चई चुकी आहे त हू इस्लामाबाद ईंदा ई कोन। हू इहो बि चई चुका आहिनि त असीं डी चौक ते बि न ईंदासीं। हाणे जेकॾहिं इस्लामाबाद जो रुख न कंदा, डी चौक ते न वेहंदा त पोइ हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खे कहिड़ी परेशानी आहे त लाहौर में एहतजाज थिए, ख़ैबर पख्तूनख्वा में थिए, बलूचिस्तान में थिए या सिंध जे अंदरि कुझु इलाइक़नि में जेकॾहिं धरना लॻाए बि वञनि था त उन ते वफ़ाक़ी हुकूमत ते एतिरो प्रेशर न ईंदो जेतिरो प्रेशर तव्हां इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धरना ॾेई ऐं रोड रस्ता बंदि करण सां हुकूमत जे मथां प्रेशर डेवलप करे सघो पिया। सो हिन वक़्तु बि हुकूमत 26 नवंबर जे तजुर्बे ऐं ताक़तवर हल्कनि जो मूड ॾिसी करे उन्हनि पहिरियां ई पंहिंजी स्ट्रेटेजी इहा तयारु कई त हू इस्लामाबाद न ईंदा। तो हाणे हू इन एहतजाज जे ज़रिए प्रेशर डेवलप ज़रूरु कंदा ऐं हू कोशिशि कंदा त को इन प्रेशर जे नतीजे में हुकूमत उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु थिए या ताक़तवर हल्कनि जे तरफ़ां को उन्हनि सां राब्तो थिए। अच्छा नादिर साहब, माज़ी में जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पुरतशदुद एहतजाज कया त असीं वफ़ाक़ी हुकूमत ते इहा ज़िम्मेवारी मढ़ींदा आया आहियूं त भई हिकिड़ो ॻाल्हियुनि जो साज़गार माहौल फ़राहम करणु वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त हू पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या मुख़ालिफ़ दर जूं जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे। हाणे रिसेंटली तव्हांखे यादि हूंदो त बजट इजलास जे दौरान ई ख़बर हिकिड़ी साम्हूं आई त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु बैरिस्टर गौहर सां
उते मुलाक़ात कई ऐं उते ई हुननि ॻाल्हियुनि जी बि ऑफर कई जंहिं ते बैरिस्टर साहिबु इनशाला चयो ऐं इहो बि ॿुधायो या वाज़े कयो त इन्हनि मामलनि जो जेको हतमी जवाबु हूंदो उहो बानी सां मुलाक़ात खां पोइ ॾिनो वेंदो। उनखां पहिरियां जेका अडियाला जेल में PTI जी सीनियर लीडरशिप क़ैद आहे उन बि ख़त लिखिया त भई हुकूमत सां ॻाल्हियूं कजनि। हाणे जॾहिं हुकूमत पाण चवे थी असां सां ॻाल्हियूं कयो त पोइ PTI खे कहिड़ो मथे में सूरु आहे, हू एहतजाज छो थी करणु चाहे? उहो बि जीअं तव्हां ॿुधायो त अहिड़े क़िस्म जो एहतजाज जंहिंसां वफ़ाक़ी हुकूमत खे कोई मथे में सूरु पवणो ई न आहे। ॾिसो, PTI जेके मुतालबा ॻाल्हियुनि जे दौरान हुकूमत जे साम्हूं रखिया हुआ उहे पूरा न थिया ऐं PTI समेत असीं सभु सम्झूं था त हिन वक़्तु PTI खे जेकॾहिं को रिलीफ मिलंदो त उहो शायदि हुकूमत जे बजाए जेके ताक़तवर हल्का आहिनि उहे ई फराहम करे सघनि था। हुकूमत जे हथ में शायदि इहे शयूं न हुजनि। तो PTI बि चाहे थी ऐं हिकिड़ी तब्दीली PTI जे अंदरि ज़रूरु आई आहे। जॾहिं बि पहिरियां कुझु रहनुमा PTI जा इहे बयानु ॾींदा त असीं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं त PTI जी सीनियर लीडरशिप साम्हूं ईंदी ऐं उन्हनि रहनुमाउनि जे बयाननि जी तरदीद बि कंदी हुई ऐं चवंदी त न असीं सियासी माण्हू आहियूं ऐं सियासी जमातुनि सां ई ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ PTI आहिस्ता आहिस्ता ताक़तवर हल्कनि जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु लॻा ऐं चवणु लॻा त भई जंहिं वटि इख़्तियार आहे उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हींअर PTI में इहा ज़रूरु तब्दीली आई आहे त हू खुली करे चवनि था त असीं हुकूमत जी बजाए इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाईंदासीं। हू हाणे वाज़े तौर ते इहो चवनि था ऐं उनजी कोई तरदीद बि न पियो करे ऐं हाणे इहो PTI सम्झे थी ऐं असीं सभु सम्झूं था त ज़ाहिर आहे जेकॾहिं पहिरियां राब्ता जेकॾहिं बहाल थींदा इस्टेब्लिशमेंट सां त उन राब्तनि जे नतीजे में ई जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु थियनि थियूं त PTI खे को रिलीफ मिली सघे थो। अलबत्ता वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी साहब हुजनि या ख़्वाजा आसिफ साहब हुजनि या कैबिनेट जा ॿिया जेके मेंबर्स आहिनि वज़ीर आहिनि उहे को PTI खे रिलीफ नथा ॾेई सघनि। इहो सॼो मामिलो जेकॾहिं हल थींदो बि त उहो ज़ाहिर आहे इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियुनि जे नतीजे में ई हल थींदो। हा, अलबत्ता इहो ज़रूरु आहे त जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट सियासी जमातुनि सां जीअं पहिरियां चयो त सियासी जमातुनि सां ॻाल्हियूं थियणु घुरिजनि त इहो ज़रूरु थी सघे थो त हिकु दफ़ो ॿीहर जेका स्पीकर क़ौमी असैम्बली कमेटी तश्कील ॾिनी हुई उन ई कमेटी सां मुज़ाकरात कया वञनि ऐं विच ते सियासी जमातुनि खे रखियो वञे ऐं मामला जेको आहे उहो इस्टेब्लिशमेंट ई हल करे त फ्रंट ते इहो ज़रूरु थी सघे थो त सियासी जमातुनि खे वरी एक्टिव कयो वञे त तव्हां PTI खे इंगेज कयो। अच्छा नादिर साहब, हाणे इस्टेब्लिशमेंट त वाज़े करे चुकी आहे त भई सियासतदान वञी पाण में ॻाल्हाइनि, सियासी जमायतूं, असांजो को कंसर्न कोन्हे इन मामले सां। फील्ड मार्शल जेका अमेरिकी सदर सां मुलाक़ात कई गुज़िरियल ॾींहुं, अमेरिकी हिकिड़ी वेबसाइट आहे उन दावा कई आहे मुलाक़ात जे हवाले सां त डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हीउ जेको मामिलो आहे उनखे सॉर्ट आउट कयो वञे। PTI बानी जो नालो लिखियो वियो आहे उन में बाक़ाइदगी सां। तव्हां सम्झो था ईंदड़ कुझु ॾींहंनि में PTI जे लाइ इस्टेब्लिशमेंट वटि को नरम गोशो पैदा थींदो या ही जेके मामलात आहिनि हल तरफ़ वधंदा? ॾिसो, हिन हवाले सां फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे ऐं इन करे नथो चई सघिजे त उन मुलाक़ात खां पोइ बि जेकी DG ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस हुजे या शहबाज शरीफ़ साहब जन जा बयानात हुजनि या ॿियनि वज़ीरनि जा बयान हुजनि उन्हनि में असांखे किथे बि का फ्लेक्सिबिलिटी जे हवाले सां को माहौल नज़र न आहे आयो। मुलाक़ातूं ज़रूरु थियूं आहिनि ऐं हींअर बि तव्हांजे इल्म में आहे त जेकी अडियाला जेल इमरान ख़ान सां मुलाक़ात करण जे लाइ वञनि था उन्हनि खे मुलाक़ात कुझु रहनुमाउनि खे करणु ॾिनी वञे थी, भेनरुनि खे ॾिनी वञे थी या बैरिस्टर गौर खे ॾिनी वञे थी। अलबत्ता जहिड़े तरीक़े सां पहिरियां मुलाक़ातूं हुयूं उहे उन तरीक़े सां मुलाक़ातूं न पियूं थियनि। सो इहो ज़रूरु आउं चवंदुसि त उहो माहौल या उन मुलाक़ात जे नतीजे में को PTI जे लाइ नरम गोशे जो माहौल जेकॾहिं चइजे थो